मीरपुर खास मां ख़बर शामिल क्यों था। सूमार समी जो जी रिपोर्ट मुताबिक महमूदाबाद इलाके गरले से प्राइमरी स्कूल मीरपुर खास में चोरी की अनोखी वारदात। स्कूल जो कीमती सामान चोरी, स्कूल जी अलमारियूं टोड़े, किताब स्कूली क्लासन जो रिकॉर्ड पट ते उछले वॾो नुक़सान पहुचाए वियो। मक़ामी माण्हुनि मीडिया अॻियां ईंदे चयो त चोर नंढनि ॿारनि खे चोरी ते इस्तेमाल करे वारदातूं कंदा रहंदा आहिनि। हद जी पुलिस खे केतिरा भेरा बार चयो आहे, उन जे बावजूदि पुलिस चोरनि खे गिरफ़्तार करण में नाकाम रही आहे, जंहिं करे स्कूल ऐं घरनि मां मोबाइल फोन समेत क़ीमती सामान चोरी थियण मामूल बणिजी वियो आहे। नौशहरो फिरोज मां ख़बर शामिल क्यों था। जुल्फ़कार अली तगर जी रिपोर्ट मुताबिक त नौशहरो फिरोज ज़िले जा ट्रांसपोर्टर पैसेंजर मोरी जे भटी कोराई सोलंगी ऐं ॿियनि बिरादरियुनि जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब ते पहुची दाईंदे चयो त असां सां मोरो जा कोराई भटी सोलंगी ज़रदारी ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। मोरे में असां जूं गाॾियूं रोके असांजा पैसेंजर लाइ असांजे क्लीनरनि खां पैसा फुरे मारकुट करे वापसि कंदा। हुन मौक़े ते पैसेंजर मोहम्मद याकूब कुरैशी दाईंदे चयो त काल्ह खां मां कराची दवा लाइ वञी रहियो हुउसि त मोरी में दहशतगर्दी करे मूंखे बि गाॾी मां लाथो, ड्राइवर क्लीनर खे बि धकायां। असां मोटी आयासीं। हिन दहशतगर्दी ट्रांसपोर्टनि ऐं पैसेंजरनि मुतालबो कयो त फौरी मोरे वारनि जी दहशतगर्दी बंदि न थी त अंगारे ॾींहं ते नेशनल हाईवे बंदि कंदासीं, पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं। उन जी ज़िम्मेवारी दीदार भट्टी, मंसूर कोराई, एजाज कोराई, आतिफ कोराई हूंदा। असां IG सिंध, DIG नवाब शाह, SSP नौशहरो फिरोज, सेशन जज DC नौशहरो फिरोज खां मुतालबो कयूं था त असां सां इंसाफ़ कनि, मोरे वारनि खे रोकनि, दहशतगर्दी न कनि ऐं असांखे इंसाफ़ ॾियारनि। ॿी सूरत में तंग थी पोइ असां नेशनल हाईवे बंदि कंदासीं। मुतालबा पूरा थियण ताईं असांजो धरणो जारी रहंदो। झिरक मां ख़बर शामिल क्यों था। लखा ॾिनो झिरकाई जे रिपोर्ट मुताबिक त UC टंडरो हाफ़िज़ शाह जे ॻोठ कादू दल जे स्कूल जी बिल्डिंग मुकमल ख़त्म थी चुकी, जंहिं करे मासूम शागिर्द तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। कादू दल जे रवासिने अकबर अली दल ऐं ॿियनि मुतालबो कंदे चयो त 2010 खां वठी असांजे स्कूल ते टीचर न आहे ऐं स्कूल जी बिल्डिंग मुकमल ख़त्म थी चुकी आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी वारा वोट वठण आया, असां सां वाइदो कयूं त इलेक्शन खां पोइ स्कूल ठाहिराए टीचर रखी ॾींदासीं, पर अफ़सोस उन्हनि इलेक्शन खां पोइ को बि राब्तो ई न कयो। असां हिकु दफ़ो ॿीहर पीपल्स पार्टी जे आला क़यादत दिले ठठे जे सदर MNA सादिक मेमण, MPA सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, UC चेयरमैन अख्तर दल, ज़िला कौंसिल मेंबर दीनू दल ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे चऊं था त असांखे स्कूल जी बिल्डिंग ठाहिराए ॾिनी वञे, जीअं असांजा मासूम ॿारड़ा जाइल थियण खां बची पवनि। ॿी सूरत में एतिजाजी मुज़ाहिरो करे रोड बेलाको कंदासीं। शिकारपुर मां ख़बर शामिल क्यों था। रियाज़ अली मीरानी जे रिपोर्ट मुताबिक त शिकारपुर स्टोरगंज थाणे जे हद ट्रक अॾे लॻे कलोड़ा बिरादरी जे ॿिनि में संगावती ॻाल्हि तां जहिड़ो, जंहिंजे नतीजे में ट्रक अॾे लॻे रहंदड़ दिलमुराद वलद गुलाम हैदर कलोड़ो ज़ख़्मी सिविल अस्पताल दाख़िल। स्टोरगंज थाणे ते राशिद कलोड़ जे फ़रियाद ते NC दाख़िल फ़रियादी दाईंदे मीडिया खे ॿुधायो त पुलिस कखो भञी बीणो नाई कयो। जवाबदार खिलण रफ़ीक वलद मिठल कलोड़ो ऐं पंजल कलोड़ो ॿिनि पुटनि समेत ॾींहं ॾिठे जो हमलो करे दर भञी घर में घिरी पेटी जो तालो भञी पयल रक़म 3 लख सोनियूं जिमरियूं फुरे नंढड़े खे अगवा करण जी कोशिश कई। मज़म्मत करण ते पिस्टल जा बस्ट ऐं लठियूं हणी ज़ख़्मी कयो। असांजी दांह करण ते पाड़े वारा निकिरी आया, जिनखे ॾिसी अमले अवर पैसा सोन खणी फरार थी विया। अहिड़ो इतलाउ असां स्टोरगंज पुलिस खे ॾिनो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची अहिड़ियूं शाहिदियूं जमा कयूं। ॿिए तरफ़ फ़रियादी राशिद कलोड़ो दाईंदे चयो त हू ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। उन्हनि मुंहं जे मथां ॿियो दफ़ो हमलो कयो आहे। असांखे जानी माली ख़तरो आहे। उन्हनि असां मथां हमलो करे नंढड़े खे अगवा करण जी कोशिश कई आहे ऐं सोन रोक रक़म 3 लख ॾींहं ॾिठे जो धाड़ो हणी फरार थी विया आहिनि। पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। असां IG सिंध गुलाम नबी मेमण, SSP शिकारपुर इरफान अली समूह, SHO स्टोरगंज खे गुज़ारिश आहे
त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। अगरि असांखे कुझु बि जानी माली नुक़सान थियो त उन जी ज़िम्मेवार हद जी पुलिस SSP शिकारपुर हूंदो। सिजावल मां ख़बर शामिल कयूं था। इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ त वाह सिजावल तुंहिंजा भाग। सिजावल शहर अंदरि न बिजली न गैस न पीअण जो पाणी। शहरी मजबूर थी अबाणा घर छॾे ठठो ऐं मकली तरफ़ वञण लॻा। हिक ई पार्टी में वेही शिराजी भाइर ऐं PP दिले सिजावल जे क़यादत में इख़्तिलाफ़ चोट चढ़ण खां पोइ शिराजी भाइरनि जा रखियल ऑफिसर हटाए पंहिंजा ऑफिसर मुक़ररु करण खां पोइ शिराजी भाइरनि ख़ामोशी इख़्तियार करे छॾी। शहर में बिजली जो बहरान तक़रीबन 7 ट्रांसफार्मर सड़ी वञण खां पोइ अधु शहर ऊंदाही जे भर चढ़ियल। गैस जी लोड शेडिंग 3 महीननि खां पीअण जो पाणी कुझु वार्डन में बंदि। आख़िर मजबूर थी शहरी लॾ पलाण करण लॻा। हिन वक़्तु शिराजी भाइर बि सिजावल वासियुनि खे विसारे छॾियो। PP दिले क़यादत शहरनि खे यादि न कयो। आख़िर शहरनि खे कहिड़ो ॾोह जी सज़ा ॾिनी वञी पई।